आदलपुर जो निंगरी के मुंबई अगवा करण की कोशिश कई वही मज़ाहिमत ते 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतकिल कयो वियो। तालिब कलोड़ो मुंहिंजी भेण खे दोस्ती लाइ तंग कंदो हो। इनकार ते खेसि अगवा करण की कोशिश कई वई। अब्दुल्ला कलोड़ो चयो। अब्दुल्ला कलोड़ो चयो त भेण खे बचाए वरितो। जवाबदारनि जे हमले में ज़करिया, मोहम्मद सिद्दीक ऐं हुसैन कलोड़ो ज़ख़्मी थी पिया। पुलिस केस दाख़िल न पई करे। इन हवाले सां लाइन ते मौजूद है माजिद कलवड़। जी माजिद कलवड़, तफ़सीली जो। जी आदलपुर थाने आदलपुर लगो खड़वारी जा कलोड़ा ब्रज जा तालुको रखंदड़ उबैदुल्ला कलवड़ो, ज़करिया कलोड़ो ऐं ॿिनि जेको आहे त आदलपुर थाणे अॻियां एहतिजाज कंदी चयो त गुज़िरियल ॾींहुं जेके जवाबदारनि पंहिंजी कलोड़ा ब्रज जा तालुको रखंदड़ तालिब हुसैन असांजी जेका छोकिरी आहे निगरी आहे मुबैना जेको आहे त कलोड़ो हुनखे कॉल करे हुन जेको आहे त दोस्ती रखण लाइ चयो, जिते छोकिरीअ जेको आहे मना कई त जवाबदारनि पारां सुबुह जो सवेर असांजे घर में दाख़िल थी करे नारीअ खे जेको आहे निगरीअ खे मुबैना तौरु अगवा करण जी कोशिशि कई, जंहिंखे असीं छॾाए वरितोसीं। तंहिंखां पोइ आदलपुर थाणे जी वाक़े जी एनसी दाख़िल कराईसीं, मगर जवाबदारनि पारां जेको आहे त वापसी बाद इहो चई असांजे मथां हमिलो करे ॾिनो त तव्हां असांजे जेको आहे असांजे ख़िलाफ़ एनसी दाख़िल छो कराई आहे, जंहिंजे नतीजे में असां जेके माण्हू आहिनि ज़करिया कलोड़ो, मोहम्मद सदीक कलोड़ो, हुसैन अहमद कलोड़ो ज़ख़्मी थी विया, जेके तालका अस्पताल कोठी मुंतकिल कयो। उन खां पोइ आदलपुर थाणे ते असां जेको आहे त हिकिड़ो ॿीहर जेको आहे त केस दाख़िल करण लाइ पहुतासीं, मगर आदलपुर थाणे जे जेको आहे त पुलिस पारां जेको आहे केस दाख़िल न पई करे ऐं हिननि जेको आहे एहतिजाज कंदे इहो मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ जेके केस में मुलवस आहिनि, जेके असांखे मुसलसल संख्या पिया अचनि, उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ माजिद कलवड़।